मदीने वाले साईं फरमायो जे ॾहीं मुहर्रम जे ॾींहुं रोज़ो रखियो त इनके हिक साल जे गुनाहनि खे अल्लाह ताला मेटे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह। जे ॾहीं मुहर्रम जे ॾींहुं रोज़ो रखियो अल्लाह ताला उनके 60 साल जी इबादत जो अजर ऐं सवाब अता फरमाए। सुभान अल्लाह। ऐं उहे 60 साल जंहिंमें सॼी राति जागी इबादत कई वञे ऐं ॾींहं जो रोज़ा रखिया वञे। सुभान अल्लाह। जे ॾहीं मुहर्रम जे ॾींहुं रोज़ो रखियो उनके 1000 शहीदन 1000 हाजिन जे हजन 1000 उठ अल्लाह की राह में खैरात कर जेतिरो अजर सवाब रब अता। सुभान अल्लाह। एडो वडो इन ॾींहं ते रोज़े रखण जो अजर ऐं सवाब। रमज़ान जे रोज़न खां अॻ में अॻियनि नबीयनि जे मथां इन मुहर्रम शरीफ जा रोज़ा वाजिब हूंदा हा। पो जॾहिं रमज़ान जा रोज़ा फर्ज़ कया विया पो अल्लाह ताला हिन उम्मत ते इन मुहर्रम शरीफ जे रोज़नि जी फर्ज़ियत ख़त्म करे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हमेशा हमेशा मुहर्रम शरीफ जे 10 तारीख़ जो रोज़ो रखियो। मुस्लमानो जेकर इमाम हुसैन जो दुख आहे त इन ॾींहं ते रोज़ो रखियो त तव्हांखे उन बुख जो एहसास थिए न त इमाम हुसैन इन करबला जे मैदान ते कीअं इहे 3 ॾियारा